जी तो ठारा जेकर इहो मांगर मां किथे भी बोल ॾींदो मां छॾींदोमांसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, तव्हां कीअं आहियो, ख़ुशि बहार आहियो, बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां पिरी प्यारनि जे लाइ, अवां जे साकार सां, अवां जे साथ सां। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो वॉच टाइम पूरो थी चुको आहे। इंशाअल्लाह अज़ीम जल्द अज़ जल्द पंहिंजे चैनल खे मोनिटाइज़ कराईंदुसि ऐं अवां दोस्तनि खे इहा ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलंदुसि त अनक़रीब अवां दोस्तनि सां बि हिकिड़ी तमामु हिकु वॾी पार्टी कंदासूं, जंहिंमें अवां दोस्तनि सभिनी खे उनमें प्रोग्राम में जेका मदहो कंदासीं। उन्हनि दोस्तनि खे जेके मुंहिंजे क्लोज़ जेके दोस्त हूंदा, जेके वेझा दोस्त हूंदा, उन्हनि सभिनी खे मां पंहिंजे हिन पार्टीअ में उन्हनि खे मदहो कंदुसि। वॾो हिकिड़ो प्रोग्राम कंदासीं इंशाअल्लाह। जेके बि पंहिंजे सिंध टीवी जा ऐं KTN जा जेके अदाकार आहिनि मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम में इंशाअल्लाह शामिलु थींदा ऐं जेके दोस्त जितां जा हूंदा इंशाअल्लाह। को दोस्त अगरि उन प्रोग्राम में अचणु चाहे थो त इंशाअल्लाह असां उनखे पंहिंजे उन प्रोग्राम में वेलकम कंदासीं। उहे बि अचनि पंहिंजो अदाकारनि सां, जेके मूं वटि हिते दोस्त ईंदा, अदाकार ईंदा, उन्हनि सां पंहिंजियूं सेल्फियूं ऐं पंहिंजा फ़ोटू ऐं पंहिंजा वीडियोज़ ठाराए ऐं टिकटॉक वग़ैरह ठाराए ऐं जेका उहे पंहिंजो भले अचनि त उन्हनि खे जे लाइ मोस्ट वेलकम आहे। इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द मां अवां दोस्तनि खे इहा ख़ुशख़बरी ॾींदुसि ऐं इंशाअल्लाह अज़ीम अवां दोस्तनि जी सहकार सां, अवां दोस्तनि जे प्यार सां, अवां जेको इहे मूंखे इज़त बख़्शींदा आहियो, इहा जेका मूंखे लाइक कमेंट कंदा आहियो ऐं पंहिंजा नाला, पंहिंजे शहर जो नालो एड्रेस पूरी ॾींदा आहियो, इहा अवां दोस्तनि जो हिकिड़ो प्यार आहे, इहा अवां दोस्तनि जी हिकिड़ी मोहबत आहे जेका मां लाहिण जोॻो न आहियां। तमामु तव्हांजा अहसान मुंहिंजे मथां घणा आहिनि, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं अञा जेकॾहिं मुंहिंजो को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त मां उन दोस्त खे वरी बि इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते तूं न्यू आई त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर ऐं सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो जेको आहे नोटिफिकेशन अवां दोस्तनि वटि पहुचे ऐं अवां खे मिले बहितरीनु हिकिड़ा अपडेट जेका अवां ॿुधणु चाहियो था। त दोस्तो, मां ईअं सम्झो त 5 ॾींहंनि खां पोइ अॼु अव्हांखे हिकिड़ो वीडियो ॾियां थो पियो ऐं 5 ॾींहंनि जो हिकिड़ो कारण इहो बि आहे, तव्हां मुंहिंजे आवाज़ मां, मुंहिंजे वॉइस मां अंदाज़ो लॻायो हूंदो ऐं मूं हिकिड़ो अॻु में जेको आहे वीडियो जेको छॾियो हो, रखियो हो अवां दोस्तनि जे लाइ, हा उन में मूं इहो ज़िक्र कयो त मुंहिंजी तबियत तमामु घणी ख़राबु आहे ऐं जेको आहे निड़ीअ में दर्द ऐं मथे में दर्द, ज़ुकाम ऐं बुख़ार हुजण जे करे ऐं तमामु घणो बुख़ार कमज़ोर करे बि छॾियो। ऐं 5 ॾींहं पूरा लॻातार कंटिन्यू बिस्तर ते हवाले हुउसि। अॼु जीअं ई साह ई पटी आहे त ईअं ई जेको अवां दोस्तनि सां सोचियोसीं त घणा ॾींहं थी विया आहिनि, 5 ॾींहं थी विया आहिनि एॾा सारा, ऐं दोस्तनि सां कचहरी कोन थी आहे ऐं अवां दोस्तनि सां जेको आहे प्यार वारो इहो जेको पंहिंजो सफ़रु आहे उहो अञा अध में रहियो पियो आहे, उनखे बि कंप्लीट करिणो पवंदो आहे। अवां दोस्तनि सां कचहरी बि ज़रूरी हूंदी आहे, इन जे लाइ बसि मां माज़रत कयां थो पियो ऐं जीअं तबियत ठीकु थी आहे तव्हां दोस्तनि सां ऐं अवां दोस्तनि ॾांहुं ई मां वीडियो माणो थो पियो ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख तोरा। जेके न्यू दोस्त असांजा आयल हुआ, जेके मां नेक्स्ट में हुनजा नाला खणी चुको आहियां ऐं अञा को दोस्त नेक्स्ट में अगरि को पंहिंजो नालो ॿुधणु चाहे थो त पंहिंजो नालो कमेंट में लिखे ऐं शहर जो नालो बि लिखे ऐं जेको आहे पंहिंजी कास्ट बि लिखे, किथां जो आहे अदा, उहो बि लिखी करे मोकिले त असां इंशाअल्लाह अज़ीम अॻिले अचण वारे वीडियो में उनजो नाले सां शुक्र बि अदा कंदुसि। त दोस्तो, तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी, लख तोरा लख लाइक। ऐं जीअं त अवां दोस्तनि खे मां विच में खोड़ वीडियो कोन ॾिना आहिनि, पोइ बि मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जेका 80 वारी जेके क़िस्त अवां का मिस थी हूंदी कंहिं मजबूरी तहत ऐं अवां उन क़िस्त खे न ॾिसी चुका आहियो, कंहिं मजबूरी तहत या पैकेज न हूंदो, कंहिं दोस्तनि वटि कहिड़ा मिसकिन दोस्त बि हूंदा जेके पैकेज न कराईंदा हूंदा, के फ्री में ॾिसंदा हूंदा, के वरी टीवीअ ते ॾिसंदा हूंदा, के मोबाइलनि ते ॾिसंदा हूंदा, उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानियूं। जन दोस्तनि खां सोभ सीरियल तौलाब जी 80 वारी जेका क़िस्त मिस थी वई आहे, हा उन बाबति मां उन्हनि दोस्तनि ते पहुचाईंदुसि अपडेट ऐं जेका उहा हली
ऐं जेको आहे वरी हाणे ॿ ॾींहं जेको आहे कोन हलंदी, 2 ॾींहंनि में जेको आहे मां अवं ताईं इहा अपडेट ऐं पंहिंजो जेको आहे वीडियोज़ अवां दोस्तनि खे पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदो हलंदुसि। त दोस्तो जीअं 80 में जेके तव्हांजी मिस थी विया उन बाबति तव्हांखे मां आगाही ॾींदो हलंदुसि त मीर मंसूर ख़ान जे इस्तक़बाल जे लाइ उनजी जेका पूरी फैमिली, उनजी जेके अमस आहिनि या उनजे जेके माण्हू दोस्त जेके गार्ड वग़ैरह या जेके उनजा जियाला उनजे इंतज़ार में बीठल हूंदा आहिनि ऐं वॾी जेको उनजो इंतज़ारु हूंदो आहे ऐं हेॾो वॾो वॾेरो आहे, हेॾो वॾो जेको आहे कामरेड माण्हू आहे, पर बदकिस्मतीअ सां जेको उनजो इस्तक़बाल कयो पियो वञे ऐं चंद उनजा जेके मुजाहिदीन हूंदा आहिनि उहे गुल वग़ैरह निछावर कनि था, को बि इस्तक़बाल जे लाइ उन वटि कोन थो वञे। इहो आहे ड्रामे में जेका मतिलबु कुझु ड्रामे में अहिड़ियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि ऐं जेको आहे कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि जंहिंजे करे ड्रामे खे जल्दी बंदि करिणो पवंदो आहे। ड्रामो तमामु ॾाढो भलो हुयो, तमामु ॾाढो ज़बरदस्तु हुयो। हिकु त जंहिंमें मीर मंसूर ख़ान जंहिं जेल में अंदरि हूंदो आहे, न त थाणे जेको लुक ॾेखारियो वेंदो आहे, न लाकब जो का ॿिया को क़ैदी रखियल हूंदा आहिनि, न वरी उनजे लाकब जे ॿाहिरां को सिपाही जो ऐं कुझु बि अहिड़ो न हूंदो आहे। बहरहाल ड्रामो आहे ऐं ड्रामे में जेको आहे ज़ाहिर आहे कुझु उन हक़ीक़तूं ॾेखारणियूं पवंदियूं आहिनि, कुझु डायरेक्टर जी ग़लतियुनि जे करे, कुझु जेको आहे मजबूरियुनि जे करे जेको आहे न में न ॾेखारण जे करे जेको आहे ड्रामे खे जल्दी विंड में आंदो वञे थो पियो। ऐं इनशाला ही जेको आहे पका या पई आहिनि जेके 20 क़िस्तूं उहे कंप्लीट कंदा तक़रीबन। जीअं कंप्लीट थी वेंदो ईअं पोइ वरी मथां वीरनि जी वस्ती हलंदो ड्रामो ऐं तमामु उहा बि बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे जेका अव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। सोप जेका इन सोप सीरियल में जेको मीर मंसूर ख़ान जो जेको इस्तक़बाल कयो वियो उहो बसि चंद माण्हुनि जे लाइ जो इस्तक़बाल कयो वियो या अचण सां ई ऐं उहो साॻियो ई जुमिला, साॻा ई डायलॉग, मां इनकलाब आणींदुसि, अमन पसंदि आहियां, अमन कराइणु चाहींदो आहियां ऐं ॼण ईअं महसूसु ई न थियो कोई जेल मां थी मोटी आयो आहे, कुझु बि न आहे। वरी परियां जेको आहे ककर वारनि जो जेको आहे उहो सीन लॻे थो पिया ककर वारा इहो सम्झनि था पिया त हाणे असां कीअं बि करे मीर शाहनवाज़ ख़ान खां जेका पंहिंजी भेण वठी ईंदासीं। वॾो हरामी निकितो, मतिलबु वॾो बेईमान निकितो, वॾो कंजर निकितो मीर शाहनवाज़ ख़ान जे बारे में। अहिड़ा अहिड़ा उन्हनि जे जेके कमेंट हूंदा आहिनि जेके उहो हाणे उनखे सम्झी विया हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे फ़ैसिले जे करे मीर मंसूर ख़ान खे आज़ादी मिले थी पई ऐं उहो इलाइक़े मां आज़ादु थी घर मोटी अचे थो पियो। ऐं ॿिए पासे मीर शाहनवाज़ ख़ान पंहिंजनि माण्हुनि खे होशियारु करे छॾे थो पियो त कहिड़ी मार, छो त हाणे मुंहिंजी जेको आहे सभिनी सां दुश्मनी आहे, मीर मंसूर ख़ान सां बि आहे मुंहिंजी दुश्मनी, राज़न वारनि सां बि आहे, मुराद वारनि सां बि आहे मुंहिंजी दुश्मनी ऐं जेको आहे तव्हां लापरवाही सां पारो न ॾियो ऐं पंहिंजो अखियूं खोले हर तरफ़ चो तरफ़ जेको आहे ऐं पंहिंजो निगाहुनि खे फेराईंदा रहो त जीअं मूंखे को नुक़सानु न पहुचाए। ऐं ॿिए पासे वञे थो वरी कुंद खे चए थो पियो तो मां जेतिरो थी सघे त तोसां जल्दी शादी करणु थो चाहियां। चए त कुंज थी चए त मां बि मुंहिंजो हिते अचणु तव्हांजे लाइ सभा गुनाह हो, मुंहिंजी बदकिस्मती आहे जो तव्हांखे एतिरा ॾुख मिलनि था पिया ऐं वक़्तु हालातनि जी नज़ाकत खे ॾिसी करे ड्रामे में ॾिसणु इहो त उहो अचे त उहा बि शायदि इन शादी में राज़ी न आहे, पोइ बि उहो मजबूर आहे, ज़ाहिर आहे उन वटि रहियल आहे ऐं मजबूरी जो हू फ़ाइदो वठे थो पियो मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं ॿिए पासे जेको आहे DSP बि होशियारु थिए थो पियो, जेको उन्हनि खे पंहिंजो इंस्पेक्टर खे बि होशियारी ॾियारे थो पियो त मथां वरी कादन वारा जेको आहे रुस्तम वारा हमिलो करनि था मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां ऐं मीर शाहनवाज़ ख़ान वारनि जा 2 माण्हू मारिजी वञनि था पिया। 2 माण्हू मारिजण जे करे जेको आहे हाणे इहो जेको इन्हनि जो जेको केस आहे उहो हाणे कंहिं ते लॻंदो। हाणे इहो हेॾां मीर मंसूर ख़ान बि उन ॾींहं ते आज़ादु थी आयो जंहिं ॾींहं ते उनखे जेको आहे उन ते हमिलो करे उन जा 2 माण्हू मारिया विया ऐं उन्हनि खे सुञाणण वारो केरु कोन हुओ ऐं हमिलो करण वारो हुया कादन ऐं रुस्तम वारा ऐं जंहिंजे करे उन्हनि जो इल्ज़ाम मुराद ख़ान वारनि जे मथां बि लॻी सघे थो, रैज़न वारनि जे मथां बि लॻी सघे थो, मीर मंसूर ख़ान वारनि जे मथां बि लॻी थिए। पोइ बि मीर मंसूर ख़ान मुराद वारनि वटि अचे थो ऐं उन्हनि वटि इहो साॻियो ई पैगाम खणी अचे थो। हिनखे ख़बर लॻे थी त राति जो जेको आहे उन्हनि वटि हमिलो थियो आहे मीर शाहनवाज़ ख़ान वटि ऐं पोइ बि हू उन्हनि खे चए थो तव्हां उनजे मथां हमिलो छो कयो। ऐं ॿिए पासे सोडल बि पंहिंजे सौट खे चए थो त दादा जे अगरि तोखे शाहनवाज़ ख़ान मथां हमिलो करिणो त मूंसां सलाह करे पियो, मां बि तोसां गॾिजियल आहे। त जंहिं ते मुराद चए थो मूंखे का ख़बर न आहे
असां उनजे मथां हमिलो न कयो आहे। जे असां हमिलो कयो आहे त उनजा माण्हू न मारूं आहे बल्कि शहनवाज़ ख़ान खे पाण खे मारूं आहे। त दोस्तो इहो हुई पूरी जेको अपडेट इन ड्रामे जी। ऐं ॿिए पासे जेको आहे रेज़न वारनि खे बि ख़बर लॻे थी त मीर शहनवाज़ ख़ान ते जेको आहे हमिलो थियो आहे। हमिलो करण वारा मुराद ख़ान वारा आहिनि ऐं मुराद ख़ान वारा सम्झनि था त रेज़न ख़ान वारा आहिनि। हाणे इहा किस्त जेकी अचण वारी आहे 81 किस्त में इहा ख़बर लॻंदी त हाणे इहो जेको आहे पहाड़ या जबल कंहिंजे मथां किरंदो। इहो किरंदो मीर मंसूर ख़ान जे मथां। ऐं हू बि चाहींदो त हिनखे ॿीहर जीअं निकितो आहे त वरी ॿीहर हिनखे केस में हिन में फासायूं ऐं हिनखे जेल उमाणे छॾियो। इहा हुई चालाकी मीर शहनवाज़ ख़ान जी। ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु अपडेट तव्हां दोस्तनि ते पहुचे। उमेदु कयां थो त मुंहिंजी अपडेट तव्हां दोस्तनि खे तमामु ॾाढी भली लॻी हूंदी। जेकर दोस्तो मुंहिंजी अपडेट तव्हां दोस्तनि खे भली लॻे थी त प्लीज़ कमेंट कंदा करो ऐं पंहिंजो जेको आहे मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा करो। तमामु तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं तबियत हाणे बि ख़राबु आहे ऐं जेको आहे नज़लो ज़ुकाम जे करे बरहाल बुख़ार थोरो थोरो आहे। पोइ बि मां अव्हां दोस्तनि खे इहो वीडियो ॾियां थो पियो ऐं अव्हां दोस्तनि जे प्यार जे करे अव्हां दोस्तनि जे मुहबतनि जे करे। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिणो, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे जेके न्याणियूं आहिनि, पंहिंजी धीअरूं आहिनि, उन्हनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजो दीनी तालीम जे हवाले सां बि उन्हनि खे जेको आहे रोशनास करायो। ऐं तमामु जेको आहे मां हर वीडियो में इहो मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजे वॾड़नि जो बि अदब करो, नंढड़नि ते शफ़क़त जो प्यार वारो हथु फेरींदा अचो त जीअं जेको आहे नंढड़नि में सलीक़ो ऐं प्यार वारो जेको आहे उनमें रुझान पैदा थिए ऐं इख़लाक़ वारो जेको आहे रुझान उन्हनि में पैदा थिए। इहो मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। मां चवंदो आहियां मन को दोस्त असांजो कंहिंजो नंढड़ो कंहिंजो ॿार अगरि सुधरी पवंदो, अगरि उहो शऊर में अची वेंदो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी आहे अव्हां दोस्तनि जे प्यार जे करे। ऐं जेतिरो थी सघे त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो, मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लख थोरा लख लाइ कला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। तमामु वॾी महिरबानी। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधीअ मारवाड़ा, जीअ असांजी अव्हांजी सिंधी ॿोली, जीअ सिंध। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़। चाहे थो त इंशाअल्लाह असां उनखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम कंदासीं। उहे बि अचनि पंहिंजो अदाकारनि सां। जेके मूं वटि हिते दोस्त ईंदा, अदाकार ईंदा, उन्हनि सां पंहिंजियूं सेल्फियूं ऐं पंहिंजा फ़ोटू ऐं पंहिंजा वीडियोज़ ठाराए ऐं टिकटॉक वग़ैरह ठाराए ऐं जेको आहे उहे पंहिंजो भले अचनि त उन्हनि खे जे लाइ मोस्ट वेलकम आहे। ऐं इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द मां अव्हां दोस्तनि खे इहा ख़ुशख़बरी ॾींदुसि। ऐं इंशाअल्लाह अज़ीम अव्हां दोस्तनि जी सहकार सां, अव्हां दोस्तनि जे प्यार सां, अव्हां जेको इहे मूंखे इज़त बख़्शींदा आहियो, इहा जेका मूंखे लाइक कमेंट कंदा आहियो ऐं पंहिंजा नाला, पंहिंजे शहर जो नालो, एड्रेस पूरी ॾींदा आहियो, इहा अव्हां दोस्तनि जो हिकिड़ो प्यारु आहे। इहा अव्हां दोस्तनि जी हिकिड़ी मुहबत आहे जेका मां लाहिण जोॻो न आहियां। तमामु तव्हांजा अहसान मुंहिंजे मथां घणा आहिनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं अञा जेकॾहिं मुंहिंजो को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त मां उन दोस्त खे वरी बि इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त जेकॾहिं दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते तूं न्यू आई त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कर ऐं सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाए छॾ त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो जेको आहे नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि वटि पहुचे ऐं अव्हां खे मिले बहितरीनु हिकिड़ा अपडेट जेका अव्हां ॿुधणु चाहियो था। त दोस्तो मां ईअं सम्झो त 5 ॾींहंनि खां पोइ अॼु अव्हांखे हिकिड़ो वीडियो ॾियां थो पियो। ऐं 5 ॾींहंनि जो हिकिड़ो कारण इहो बि आहे, तव्हां मुंहिंजे आवाज़ मां, मुंहिंजे वॉइस मां अंदाज़ो लॻायो हूंदो
ऐं मूं हिकिड़ो अॻु में जेको आहे वीडियो जेको छॾियो हो रखियो हो अवां दोस्तनि जे लाइ, हा उन में बि मूं इहो ज़िक्र कयो त मुंहिंजी तबियत तमामु घणी ख़राबु आहे ऐं जेको आहे निड़ीअ में दर्द ऐं मथे में दर्द ज़ुकाम ऐं बुख़ार हुजण जे करे ऐं तमामु घणो बुख़ार कमज़ोर करे बि छॾियो ऐं 5 ॾींहं पूरा लगातार कंटिन्यू बिस्तर ते हवाले हुउसि। अॼु जीअं ई साह ई पटी आहे त ईअं ई जेको अवां दोस्तनि सां सोचियोसीं त घणा ॾींहं थी विया आहिनि, 5 ॾींहं थी विया आहिनि एॾा सारा, ऐं दोस्तनि सां कचहरी कोन थी आहे ऐं अवां दोस्तनि सां जेको आहे प्यार वारो इहो जेको पंहिंजो सफ़रु आहे उहो अञा अधु में रहियो पियो आहे, उनखे बि कंप्लीट करिणो पवंदो आहे। अवां दोस्तनि सां कचहरी बि ज़रूरी हूंदी आहे, इन जे लाइ बसि मां मुआज़रत कयां थो पियो ऐं जीअं तबियत ठीकु थी आहे तव्हां दोस्तनि सां ऐं अवां दोस्तनि ॾांहुं ई मां वीडियो माणो थो पियो ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख तोरा। जेके न्यू दोस्त असांजा आयल हुआ जेके मां नेक्स्ट में उन्हनि जा नाला खणी चुको आहियां ऐं अञा को दोस्त नेक्स्ट में अगरि को पंहिंजो नालो ॿुधणु चाहे थो त पंहिंजो नालो कमेंट में लिखे ऐं शहर जो नालो बि लिखे ऐं जेको आहे पंहिंजी कास्ट बि लिखे, किथां जो आहे अदा उहो बि लिखी करे मोकिले त असां इंशाअल्लाह अज़ीम अॻिले अचण वारे वीडियो में उनजो नाले सां शुक्र बि अदा कंदुसि। त दोस्तो तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी, लख तोरा लख लाइक। ऐं जीअं त अवां दोस्तनि खे मां विच में खोड़ वीडियो कोन ॾिना आहिनि, पोइ बि मां अवां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जेका 80 वारी जेके किस्त आहे अवां का मिस थी हूंदी कंहिं मजबूरी तहत ऐं अवां उन किस्त खे न ॾिसी चुका आहियो, कंहिं मजबूरी तहत या पैकेज न हूंदो, कंहिं दोस्तनि वटि कहिड़ा मिसकिन दोस्त बि हूंदा जेके पैकेज न कराईंदा हूंदा, के फ्री में ॾिसंदा हूंदा, के वरी टीवीअ ते ॾिसंदा हूंदा, के मोबाइलनि ते ॾिसंदा हूंदा, उन्हनि दोस्तनि जी बि वॾी महिरबानियूं। जन दोस्तनि खां सोप सीरियल तौलाब जी 80 वारी जेका किस्त मिस थी वई आहे, हा उन बाबति मां उन्हनि दोस्तनि ते पहुचाईंदुसि अपडेट ऐं जेका उहा हली ऐं जेको आहे वरी हाणे 2 ॾींहं जेको आहे कोन हलंदी, 2 ॾींहंनि में जेको आहे मां अवां ताईं इहा अपडेट ऐं पंहिंजी जेको आहे वीडियोस अवां दोस्तनि खे पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदो हलंदुसि। त दोस्तो जीअं 80 में जेके तव्हांजी मिस थी विया उन बाबति तव्हांखे मां आगाही ॾींदो हलंदुसि त मीर मंसूर ख़ान जे इस्तक़बाल जे लाइ उनजी जेका पूरी फैमिली, उनजी जेके अम्मा सां या उनजे जेके माण्हू दोस्त जेके गार्ड वग़ैरह या जेके उनजा जियाला उनजे इंतज़ार में बीठल हूंदा आहिनि ऐं वॾी जेको उनजो इंतज़ारु हूंदो आहे ऐं हेॾो वॾो वॾेरो आहे, हेॾो वॾो जेको आहे कामरेड माण्हू आहे, पर बदकिस्मतीअ सां जेको उनजो इस्तक़बाल कयो पियो वञे ऐं चंद उनजा जेके मुजाहिदीन हूंदा आहिनि उहे गुल वग़ैरह निछावर कनि था, को बि इस्तक़बाल जे लाइ उन वटि कोन थो वञे। इहो आहे ड्रामे में जेका मतिलबु कुझु ड्रामे में अहिड़ियूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि ऐं जेको आहे कमज़ोरी हूंदियूं आहिनि जंहिंजे करे ड्रामे खे जल्दी बंदि करिणो पवंदो आहे। ड्रामो तमामु ॾाढो भलो हुयो, तमामु ॾाढो ज़बरदस्तु हुयो। हिकु त जंहिंमें मीर मंसूर ख़ान जंहिं जेल में अंदरि हूंदो आहे, न त थाणे जेको लुक ॾेखारियो वेंदो आहे, न लाकब जो का ॿिया को कैदी रखियल हूंदा आहिनि, न वरी उनजे लाकब जे ॿाहिरां को सिपाही जो ऐं कुझु बि अहिड़ो न हूंदो आहे। बहरहाल ड्रामो आहे ऐं ड्रामो में जेको आहे ज़ाहिर आहे कुझु उन हक़ीक़तूं ॾेखारणियूं पवंदियूं आहिनि, कुझु डायरेक्टर जी ग़लतियुनि जे करे, कुझु जेको आहे मजबूरियुनि जे करे जेको आहे न में न ॾेखारण जे करे जेको आहे ड्रामे खे जल्दी वेंड में आंदो वञे थो पियो ऐं इनशाला ही जेको आहे बकाया पई थिए आहिनि जेके 20 किस्तूं उहे कंप्लीट कंदा तक़रीबन। जीअं कंप्लीट थी वेंदो ईअं पोइ वरी मथां वीरनि जी वस्ती हलंदो ड्रामो ऐं तमामु उहा बि बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे जेका अव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। सोप जेका इन सोप सीरियल में जेको मीर मंसूर ख़ान जो जेको इस्तक़बाल कयो वियो उहो बसि चंद माण्हुनि जे लाइ जो इस्तक़बाल कयो वियो या अचण सां ई ऐं उहो साॻियो ई जुमिला, साॻा ई डायलॉग, मां इनकलाब आणींदुसि, अमन पसंदि आहियां, अमन कराइणु चाहींदो आहियां ऐं ॼण ईअं महसूसु ई न थियो कोई जेल मां थी मोटी आयो आहे, कुझु बि न आहे। वरी परियां जेको आहे ककर वारनि जो जेको आहे उहो सीन लॻे थो पिया ककर वारा इहो सम्झनि था पिया त हाणे असां कीअं बि करे मीर शाहनवाज़ ख़ान खां जेका पंहिंजी भेण वठी ईंदासीं। वॾो हरामी निकितो, मतिलबु वॾो बेईमान निकितो, वॾो कंजर निकितो मीर शाहनवाज़ ख़ान जे बारे में। अहिड़ा अहिड़ा उन्हनि जे जेके कमेंट हूंदा आहिनि जेके उहो हाणे उनखे सम्झी विया हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे फ़ैसिले जे करे मीर मंसूर ख़ान खे आज़ादी मिले थी पई ऐं उहो इलाइक़े मां आज़ादु थी घर मोटी अचे थो पियो। ऐं ॿिए पासे मीर शाहनवाज़ ख़ान पंहिंजनि माण्हुनि खे होशियारु करे छॾे थो पियो त केॾी महिल, छो त हाणे मुंहिंजी जेको आहे सभिनी सां दुश्मनी आहे, मीर मंसूर ख़ान सां बि आहे मुंहिंजी दुश्मनी, राज़न वारनि सां बि आहे
मुराद वारनि सां बि आहे मुंहिंजी दुश्मनी ऐं जेको आहे तव्हां लापरवाहीअ सां पारो न ॾियो ऐं पंहिंजो अखियूं खोले हर तरफ़ चोतरफ़ जेको आहे ऐं पंहिंजो निगाहुनि खे फेराईंदा रहो त जीअं मूंखे को नुक़सानु न पहुचाए। ऐं ॿिए पासे वञे थो वरी कुंद खे चए थो पियो तो मां जेतिरो थी सघे त तोसां जल्दी शादी करणु थो चाहियां। चए त कुंज थी चए त मां बि मुंहिंजो हिते अचणु तव्हांजे लाइ सभा गुनाह हो, मुंहिंजी बदकिस्मती आहे जो तव्हांखे एतिरा ॾुख मिलनि था पिया ऐं वक़्तु हालातनि जी नज़ाकत खे ॾिसी करे ड्रामे में ॾिसणु इहो त उहो अचे त उहा बि शायदि इन शादी में राज़ी न आहे। पोइ बि उहो मजबूर आहे, ज़ाहिर आहे उन वटि रहियल आहे ऐं मजबूरी जो हू फ़ाइदो वठे थो पियो मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं ॿिए पासे जेको आहे DSP बि होशियारु थिए थो पियो, जेको उन्हनि खे पंहिंजो इंस्पेक्टर खे बि होशियारी ॾियारे थो पियो त मथां वरी कादन वारा जेको आहे रुस्तम वारा हमिलो करनि था मीर शाहनवाज़ ख़ान जे मथां ऐं मीर शाहनवाज़ ख़ान वारनि जा 2 माण्हू मारिजी वञनि था पिया। 2 माण्हू मारिजण जे करे जेको आहे हाणे इहो जेको इन्हनि जो जेको केस आहे उहो हाणे कंहिं ते लॻंदो। हाणे इहो हेॾां मीर मंसूर ख़ान बि उन ॾींहं ते आज़ादु थी आयो जंहिं ॾींहं ते उनखे जेको आहे उन ते हमिलो करे उन जा 2 माण्हू मारिया विया ऐं उन्हनि खे सुञाणण वारो केरु कोन हुओ ऐं हमिलो करण वारो हुया कादन ऐं रुस्तम वारा। ऐं जंहिंजे करे उन्हनि जो इल्ज़ाम मुराद ख़ान वारनि जे मथां बि लॻी सघे थो, रैज़न वारनि जे मथां बि लॻी सघे थो, मीर मंसूर ख़ान वारनि जे मथां बि लॻी थिए। पोइ बि मीर मंसूर ख़ान मुराद वारनि वटि अचे थो ऐं उन्हनि वटि इहो साॻियो ई पैगाम खणी अचे थो। हिनखे ख़बर लॻे थी त राति जो जेको आहे उन्हनि वटि हमिलो थियो आहे मीर शाहनवाज़ ख़ान वटि। ऐं पोइ बि हू उन्हनि खे चए थो तव्हां उनजे मथां हमिलो छो कयो। ऐं ॿिए पासे सोडल बि पंहिंजे सौट खे चए थो त दादा अगरि तोखे शाहनवाज़ ख़ान मथां हमिलो करिणो त मूंसां सलाह करे पियो, मां बि तोसां गॾिजियल आहे। त जंहिं ते मुराद चए त मूंखे का ख़बर न आहे, असां उनजे मथां हमिलो न कयो आहे। जे असां हमिलो कयो आहे त उनजा माण्हू न मारूं आहे बल्कि शाहनवाज़ ख़ान खे पाण खे मारूं आहे। त दोस्तो इहो हुई पूरी जेको अपडेट इन ड्रामे जी। ऐं ॿिए पासे जेको आहे रैज़न वारनि खे बि ख़बर लॻे थी त मीर शाहनवाज़ ख़ान ते जेको आहे हमिलो थियो आहे। हमिलो करण वारा मुराद ख़ान वारा आहिनि ऐं मुराद ख़ान वारा सम्झनि था त रैज़न ख़ान वारा आहिनि। हाणे इहा क़िस्त जेकी अचण वारी आहे 81 क़िस्त में इहा ख़बर लॻंदी त हाणे इहो जेको आहे पहाड़ या जबल कंहिंजे मथां किरंदो, इहो किरंदो मीर मंसूर ख़ान जे मथां। ऐं हू बि चाहींदो त हिनखे ॿीहर जीअं निकितो आहे त वरी ॿीहर हिनखे केस में हिन में फासायूं ऐं हिनखे जेल उमाड़े छॾियो। इहा हुई चालाकी मीर शाहनवाज़ ख़ान जी ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु अपडेट तव्हां दोस्तनि ते पहुचे। उमेद कयां थो त मुंहिंजी अपडेट तव्हां दोस्तनि खे तमामु ॾाढी भली लॻी हूंदी। जेकर दोस्तो मुंहिंजी अपडेट तव्हां दोस्तनि खे भली लॻे थी त प्लीज़ कमेंट कंदा करो ऐं पंहिंजो जेको आहे मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा करो। तमामु तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं तबियत हाणे बि ख़राबु आहे ऐं जेको आहे नज़लो ज़ुकाम जे करे भरियल बुख़ार थोरो थोरो आहे, पोइ बि मां अव्हां दोस्तनि खे इहो वीडियो ॾियां थो पियो। इहो अव्हां दोस्तनि जे प्यार जे करे, अव्हां दोस्तनि जे मुहबतनि जे करे। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखिणो, पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे जेके नियाणियूं आहिनि, पंहिंजी धीअरूं आहिनि, उन्हनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं उन्हनि खे जेको आहे पंहिंजो दीनी तालीम जे हवाले सां बि उन्हनि खे जेको आहे रोशनास करायो। ऐं तमामु जेको आहे मां हर वीडियो में इहो मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजे वॾड़नि जो बि अदब करो, नंढड़नि ते शफ़क़त जो प्यार वारो हथु फेरींदा अचो त जीअं जेको आहे नंढड़नि में सलीक़ो ऐं प्यार वारो जेको आहे उनमें रुझान पैदा थिए ऐं इख़लाक़ वारो जेको आहे रुझान उन्हनि में पैदा थिए। इहो मुंहिंजो हिकिड़ो मैसेज हूंदो आहे। मां चवंदुमि मां को दोस्त असांजो कंहिंजो नंढड़ो कंहिंजो ॿारु अगरि सुधरी पवंदो, अगरि उहो शऊर में अची वेंदो त मुंहिंजी बि ज़िंदगी ठही पवंदी आहे अव्हां दोस्तनि जे प्यार जे करे। ऐं जेतिरो थी सघे त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो, मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदा करो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंद टिणंदा रहो। इहा ई मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। तमामु वॾी महिरबानी। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधीअ मारवाड़ा, जीअ असांजी अव्हांजी सिंधी ॿोली, जीअ सिंध। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।